Welcome to Sin Sabha Studio. This is Sahil Chandiya. So आज असांजो जेको टॉपिक स्टार्ट था कयूं असां नेटवर्किंग आहे छा नेटवर्किंग में कहिड़ी शयूं थींदियूं आहिनि किथे किथे इस्तेमालु थींदियूं आहिनि उहो असां डिस्कस कंदासीं सॼे हिन लेक्चर में लेट्स सी त असांजी कहिड़ी कहिड़ी शयूं अचनि थियूं नेटवर्किंग में नेटवर्क में सभ खां पहिरियों आहे नेटवर्क छा खे चइबो आहे नेटवर्क छाजे लाइ यूज़ थींदो आहे नेटवर्क मीन्स when the some devices or nodes or computers are connected with each other जॾहिं सिस्टम्स या सिस्टम कोई नोड हुजनि या ये डिवाइस हुजनि पाण में कनेक्टेड हुजनि उन सॼे खे असां नेटवर्क चवंदासीं या उन्हनि खे नेटवर्क चयो वेंदो आहे यानी कि जेके डिवाइसिस पाण में कनेक्टेड हूंदा उन्हनि सभिनि खे नेटवर्क चयो वेंदो उन खां पोइ नेटवर्किंग छाखे चइबो आहे networking the devices are connected with each other but sharing something with each other that is called a networking devices पाण में connected था पर एबल कोन्हनि पाण में का शइ शेयर करण लाइ उनखे नेटवर्क चइबो जॾहिं पाण में शेयरिंग थींदी का बि शइ जी कहिड़ी बि शइ जी या डिवाइस शेयर था कनि या कोई हार्डवेयर शेयर थो थिए या के पार्ट शेयर था थियनि या कुछ डेटा शेयर थी थिए या का इंफॉर्मेशन शेयर थी थिए उनखे असां नेटवर्किंग चवंदासीं मीन्स त नेटवर्किंग में जेके शयूं शेयरिंग थी थिए कंहिं बि डेटा जी उनखे नेटवर्किंग चइबो नेटवर्क जा ॿ टाइप्स आहिनि कहिड़ा टाइप्स त मेजॉरिटी ॿिया बि अची सघनि था पर जेके असां यूज़ करण लाइ कंदासीं उहो सॼे जीअं इंट्रानेट आहे इंट्रानेट असां किथे यूज़ करे सघूं था इंट्रानेट मीन्स के प्राइवेट हिकु ऑर्गेनाइजेशन यूज़ करे सघे थी मीन्स इंट्रानेट उन जे लाइ इस्तेमालु थी सघे थी प्राइवेट्स जे लाइ प्राइवेट्स जेके ऑर्गेनाइजेशन्स वग़ैरह हूंदियूं उहे यूज़ कंदियूं प्राइवेट्स हिननि खे मीन्स जॾहिं बि यूज़ कराईंदासीं प्राइवेट्स जे हिसाब सां त उहो असांखे यूज़ कयो वेंदो प्राइवेट्स जी ऑर्गेनाइजेशन जे हिसाब सां मीन्स के अगरि का बैंक यूज़ थी करे कहिड़ी बि बैंक हुजे उहो पाण में पंहिंजी जेकी ब्रांचिस आहिनि उहे पाण में कनेक्टेड हूंदियूं उहो प्राइवेट सभु शइ यूज़ कंदियूं पाण में इट मीन्स उहो प्राइवेटली यूज़ थींदियूं उन्हनि में शेयरिंग डेटा जे लाइ अगरि MCB जी ॻाल्हि कयूं या नेशनल बैंक जी ॻाल्हि कयूं उन्हनि जूं पूरे पाकिस्तान में केतिरियूं ब्रांचिस आहिनि पर उहे सभु ब्रांचिस पाण में कनेक्टेड आहिनि को ॿाहिरि माण्हू हुनजी का बि डेटा शेयर या उन डेटा ॾिसी कोन थो सघे मीन्स त उहो सॼी प्राइवेट आहे हिन में अगरि ऑर्गेनाइजेशन में ॾिसंदो त इंटरनेट में एक्स्ट्रानेट हूंदा एक्स्ट्रानेट मीन्स त इंटरनेट ॿियो एक्स्ट्रानेट हूंदा ऑर्गेनाइजेशन अंदरि ऑर्गेनाइजेशन मीन्स इम्प्लाई जे लाइ पोर्शन ठहियल हूंदा उन जे थ्रू सभु शयूं डेटा वग़ैरह शेयर थींदी आहे इम्प्लाई यानी कि इम्प्लाई जी इंफॉर्मेशन एक्स्ट्रानेट हूंदी आहे इंटरनेट मीन्स इंटर मीन्स के interlinked or interconnected networks means multiple networks are connected with each other that is called इंटरनेट में मल्टीपल नेटवर्क्स पाण में कनेक्टेड हूंदा आहिनि उहे सभु इंटरनेट चइबो आहे उनखे मीन्स त जॾहिं बि का डेटा या के भी प्राइवेटली ना है बल्कि ही पब्लिकली यूज़ थींदो आहे असां हिनखे पब्लिकली यानी कि पब्लिक लाइ यूज़ कयो आहे कहिड़ो ई इंटरनेट प्राइवेट ना है बल्कि पब्लिक यूज़ थींदो आहे पब्लिकली बि इहे किथे बि तव्हां एक्सेस करणु चाहियो करे सघूं था असां इंटरनेट जी मदद सां ॿिया बि नेटवर्क्स आहिनि जीअं असां यूज़ करे सघूं था उन्हनि जी मदद सां जीअं पेन आहे पेन खां पोइ ॿियो बि असांजो हूंदो जीअं फॉर एग्जाम्पल लेन आहे टियों बि आहे जंहिंजी मदद सां चार टाइप्स आहिनि चइनि टाइप्स में पेन लेन एंड लास्ट वन वेन ये चार टाइप्स आहिनि जेकी यूज़ कया वेंदा आहिनि ही बि टाइप ऑफ नेटवर्क्स आहिनि पेन मीन्स कि पर्सनल एरिया नेटवर्क उनखे चइबो आहे जेको पर्सनली कोई भी पंहिंजो जनरेट करे क्रिएट करे फॉर एग्जाम्पल जीअं असांजो लैपटॉप में असां पर्सनली को नेटवर्क ठाहिणु हुजणो पर स्मॉल हूंदो जेको पंहिंजे यूज़ जे लाइ सिंगल पर्सन जे लाइ यूज़ थींदो लैपटॉप में कनेक्ट कंदा आहियूं हेडफोन का माइक्रोफोन हुजे या उन में प्रिंटर कनेक्ट कयूं स्पीकर्स अलॻि सां ॿिया बि कनेक्ट करणु चाहियूं ॿी LCD अलॻि सां कनेक्ट करणु चाहियूं मीन्स त उहो पर्सनल नेटवर्क में अची वियो पर्सनली यूज़ कंदासीं उहो पर्सनल में अची वियो उन खां पोइ लेन मीन्स लोकल एरिया नेटवर्क
लोकल एरिया नेटवर्क कहिड़ी शइ जे लाइ यूज़ थींदो हिकु सिंगल बिल्डिंग जे लाइ या हिकु सिंगल ऑफिस लाइ चई सघूं था त सिंगल ऑफिस या सिंगल बिल्डिंग लाइ यूज़ करे सघूं था असां लोकल एरिया नेटवर्क कॾहिं बि ॿिनि बिल्डिंग्स में पाण में लैंड हिकु नेटवर्क नथा जनरेट करे सघूं नथा क्रिएट करे सघूं छो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जी रेंज जेका हूंदी आहे उहा यूज़ थींदी आहे हिन में हिक में जॾहिं असां इस्तेमालु कंदासीं त उहो असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु बिल्डिंग में यूज़ थींदो उन खां पोइ मेन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मीन्स सिटी टू सिटी कनेक्शन असां यूज़ कराईंदा आहियूं मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क जे लाइ जॾहिं असां इस्तेमालु कंदासीं मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क खे या उनखे ॾिसंदासीं त सिटी खां ॿिए सिटी खे कनेक्शन ॾियण जे लाइ असां इस्तेमालु कराईंदा आहियूं या जेको कनेक्शन हूंदो आहे उहो मेन हूंदो आहे बेस्ट एग्जाम्पल हूंदो जीअं टीवी केबल जेका टीवी केबल जी कोएक्सियल केबल कनेक्शन थींदो आहे उन कोएक्सियल कनेक्शन जी मदद सां जेको नेटवर्क असां ठाहींदा आहियूं यानी कि जेका टीवी केबल थी हले उहो कोएक्सियल केबल जी मदद सां कनेक्शन वग़ैरह डिस्ट्रीब्यूट कया वेंदा आहिनि शेयर कया वेंदा आहिनि हिकु सिटी खां ॿिए सिटी लाइ उनखे चइबो आहे मेन एरिया नेटवर्क मीन्स असां एग्जाम्पल में कोएक्सियल केबल ऐं टीवी केबल जो ॾेई सघूं था मेन वाइड एरिया नेटवर्क यूज़ थींदो आहे वाइडली हिसाब सां फॉर एग्जाम्पल अगर असां पूरी दुनिया में कनेक्शंस करण था चाहियूं त असां करे सघूं था उन जे लाइ वाइड एरिया नेटवर्क जीअं इंटरनेट असां यूज़ कंदा आहियूं वाइडली किथे बि कनेक्शन ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था इट मीन्स त हीअ असांजो नेटवर्क जेको वाइडली यूज़ थींदो जीअं असां यूज़ कंदा आहियूं इंटरनेट ते असां जेकी वेबसाइट्स वग़ैरह वेब पेजिस वग़ैरह एक्सेस कराईंदा आहियूं उहे सभु शयूं हिन जी मदद सां